जय झूलेलाल साथियों, हाणे असां ॿुधूं था कि नवरात्रनि जे 9 ॾींहंनि में विर्त उपवास करण जा कहिड़ा कहिड़ा नियम आहिनि। नवरात्रि में उएं त 9 ॾींहंनि ताणी अगरि तव्हां अन्न न खायो, केवल फल खाए करे ही उपवास कयो त ही ॾाढो शुभ मञियो वेंदो आहे। पर अगरि तव्हां एतिरे क़दुरु कठोर नियम जो पालन नथा करे सघो त पोइ खीर ऐं फ्रूट जो रस पी करे बि तव्हां व्रत खे निभाए था सघो। ऐं अगरि तव्हां इहे बि नथा करे सघो त केवल हिकु समय जो खाधो खाई करे बि तव्हां माता रानी खे प्रसन्न करे था सघो। या पोइ पूरे 9 ॾींहंनि ताणी अगरि तव्हां बिना नमक जो भोजन कयो था तॾहिं बि माता रानी तव्हां सां निश्चित रूप सां प्रसन्न थींदी। नवरात्रि में व्रत उपवास जे दौरान कॾहिं बि तव्हांखे पान मसाला, सिगरेट, तंबाकू, प्याज, लहसन ऐं कहिड़े बि नमूने जो तामसिक भोजन न करणु घुरिजे, कहिड़े बि नमूने जो नशो न करणु घुरिजे। ऐं हिन ॾींहंनि में तव्हां गुस्सो बि न कयो, कूड़ बि न ॻाल्हायो ऐं इन नियमनि जो ध्यानु रखी करे तव्हां इन व्रत खे पूरो कयो। बीमार माण्हू, बच्चो ऐं पोड़े माण्हू खे, बुजुर्ग माण्हू खे इहो व्रत करणु बाध्य कान्हे। ऐं उन खां पोइ बि जेका माण्हू डिस्टर्ब रूटीन वारा आहिनि ऐं उन्हनि खे देरि राति ताणी जाॻणो पवंदो आहे, उन्हनि खे बि इहो व्रत न करणु घुरिजे। हाणे साथियों, असां ॿुधूं था कि अगरि तव्हां घर में अखंड ज्योत माता रानी जी ॿारियो था त उन जा छा नियम क़ाइदा कानून आहिनि। नवरात्रि में 9 ॾींहंनि ताणी अखंड ज्योत ॿारण जो विधान आहे असांजे पौराणिक मान्यता जे अनुसार। पोइ अगरि तव्हां घी जो दीपक बि ॿारे था सघो ऐं तेल जो दीपक बि ॿारे था सघो, पर ॿिन्ही दीपकनि जे ॿारण में तव्हांखे हिकिड़े नियम जो पालन करणो पवंदो। अगरि तव्हां घी जो दीपक ॿारियो था त तव्हांखे हू दीपक देवी माता जे दाहिने साॼे तरफ़ रखणो पवंदो, राइट हैंड ताणे साइड रखणो पवंदो। अगरि तव्हां तेल जो दीपक ॿारियो था त तव्हांखे माता रानी जे बाईं और लेफ्ट हैंड जे साइड में उन दिशा में रखणो पवंदो। अखंड ज्योत 9 ॾींहंनि ताणी ॿरणु घुरिजे ऐं हर ज्योत में घी विझणो हुजे या उन जी बत्ती तव्हांखे ठीकु करणी हुजे त अखंड ज्योत जी लौ सां हिकिड़ो नंढो दीपक तव्हां ॿारियो ऐं उन खे अलॻि रखे छॾियो। ऐं जेको अखंड ज्योत मुख्य ज्योत आहे उन में दीपक ठीकु कंदे वक़्तु अगरि अखंड ज्योत विसामी बि वञे, बुझी बि वञे, तॾहिं बि नंढे दीपक जी लौ सां वरी सां उन खे तव्हां ॿारे था सघो। ऐं वरी पोइ अगरि तव्हां नंढे दीपक खे विसायो था, उन खे बुझायो था त कॾहिं बि उन खे फूक मारे करे न विसायो, कॾहिं बि ईअं करे न विसायो, हमेशह उन खे घी में डुबो करे ई विसायो। इहो आहे नियम, क़ाइदो, कानून, विधान अखंड ज्योति जो। उमेद था कयूं वीडियो अगरि तव्हांखे सुठो लॻो हूंदो त लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं जय झूलेलाल कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखंदा। जय झूलेलाल।